नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त NCOC तरफां कोरोना जो फ़हलाव रोकण जे लाइ 13 शहरन में बंदिश जो नोटिफिकेशन जारी। पाबंदियूं अॼु खां लागू। नोटिफिकेशन मूजिब होटल रेस्टोरेंट में इंडोर डाइनिंग ते पाबंदी, टेक वे जी इजाज़त हूंदी। इंडोर समाजी तरबियत जलसन इज्तिमाइन ते पाबंदी लगाई वई है। तफरी माग, स्विमिंग पूल्स बंद। पब्लिक पार्क SOP तहत खुलंदा। कारोबारी मरकज़ रात 8 वॻे खां बंद कया वेंदा। हफ़्ते में 2 ॾींहं कारोबार बंद रहंदो, पर ॾींहं जो फ़ैसिलो सूबाई हुकूमत कंदियूं। सफ़र दौरान खाधे जी शयुनि जी फिरामी ते पाबंदी हूंदी। गाॾियुनि में 50 ऐं ट्रेन में 70 सैकड़ो मुसाफ़िर सफ़र करे सघंदा। इंडोर शादी तकरीब ते 8 अगस्त खां पोइ पाबंदियूं लागू कयूं वयूं। रात 10 वॻे ताईं 400 माण्हुनि सां आउटडोर तकरीब जी इजाज़त ॾिनी वई है। निजी ऐं सरकारी ऑफिस में 50 सैकड़ो अमलो ईंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।